के हाजी साहब अलाए छा था लिखनि पोइ हाजी साहब कॾहिं कॾहिं यादगिरी जी दरी खोलींदो आहे। अॼु जेके हिन सिक में वेठा आहिनि सुभाणे हुन सिक में हूंदा आहिनि, जेके हुन सिक जा दोस्त हूंदा आहिनि उहे हेड़े हूंदा आहिनि। पर असां पंहिंजो लहजो रबाब उहो रखूं जीअं हाजी साहब मुतवाज़िन पंहिंजी शइ रखियो थो अचे त तहरीक हलाइणी आहे, जनरल पार्टियूं करणियूं आहिनि। सॼी टाइम पीरियड में ज़िले सागण में इतिहाद हले थो पियो। काल का तहरीक आई आहे तॾहिं हुनजा अॼु तालुके सदर वॾे वाक़े ते ईंदा त असां वटि तंज़ीम आहे। अहिड़े नमूने सां आउं पंहिंजे ज़िले जी वक़्तु न कंदुसि, पर आउं मर्कज़ी सदर खे रिपोर्ट ज़रूरु पेश कंदुसि, जेका हर तालुके सदर खे पंहिंजे तालुके जी रिपोर्ट ॾियणु खपे। साईं हिन वक़्तु ताईं ज़िले सदर जो मूंखे सॾायो वियो आहे। अलहमदिल्ला मुंहिंजे ज़िले में 6 यूनिट आहिनि। 6 यूनिटनि जा सदर मौजूदु आहिनि, 6 यूनिटनि जा उहिदेदार मौजूदु आहिनि। 6 यूनिटनि में असां वटि मर्कज़ जेको हुकुम कयो आहे उन ते अमल थियो आहे। कार्यपतियूं हुजनि, तालुकनि जो एहतिजाज हुजे, ज़िले ते एहतिजाज हुजे, दोस्तनि हणा बणा राति ॾींहुं जिदोजहद करे पंहिंजी इलेक्शन वांगुरु भॼी चुकी दोस्तनि खे कढी मीडिया सहाफ़ी सभु दोस्त अॼु हेॾे सारे प्रोग्राम में अवां वटि साथ जी गैलरी न आहे। पर असांजे तालुकनि ऐं ज़िलनि जे प्रोग्रामनि में बाक़ी मीडिया जी अवां कवरेज ॾिठो। तंज़ीम तव्हां सां हलाईंदासीं। ज़िले सदर अकेलो कुझु न आहे, तालुके सदर अकेलो कुझु न आहे, मर्कज़ी सदर अकेलो कुझु न आहे। उनजा हथ बि असां मज़बूत कंदासीं ऐं उनखे कंधो बि ॾींदासीं। उस्ताद बि ॾींदो, घर बि ॾींदासीं, उस्ताद बि कंदासीं, छो जो जहिड़ो रियासत सां आहे। जॾहिं तव्हांजो पंहिंजी क़ौम ऐं कबीले जो इतिहाद थींदो आहे ऐं क़ौम ऐं कबीले सिंधी माण्हू गॾु आहिनि, जॾहिं ॿी क़ौम सां भेड़ थींदो आहे त पाण